आसमान तकियो अथमि, चंड ऊंदहि जी बांह में फतके पियो। तारनि जो वलर ओलह जे खारे हेठां अची वियो आहे। तूं किथे आहीं? पुराणे निम ते वेठल निभागा चिबरा ॼण BBC रेडियो आहिनि। ऐं हलियो थो वञा काके चेतन जी बाजुर ॾांहुं, जिते रातो की रिहाण जा कुझु आसार हूंदा। ऐं आर्कियालॉजिस्ट आहियां। तुंहिंजे हथनि में मरोड़जी वियल काना पाण खे तारीख़ जे पने ते ॾिसणु चाहिनि था। चुमियुनि जी छंडछाण जारी आहे। चपनि ते, अखियुनि ते, गिलनि ते, कननि ते, उरनि ते, पुठनि ते, हथनि ते, बदन ते। कैलकुलेट कीअं कयां? मां मैथ में मास्टर त न आहियां न। फ्रेंच किस, डिघी चुमी, दरिया जेॾी, नदी जेॾी, जबल जेॾी, भिट जेॾी, एॾी मिठास, एॾी छिक ऐं बेचैनी, ॼण फलकारा शहर में कुकड़नि जी वेड़। लिची मिठाई, जामे शीरी, नसरपुरी खीर पुड़ा, मेहड़ जो माओ, ठठे जी रबड़ी, मुल्तानी हलवो। न न न, सभु फिका ऐं सभु बेचस। तुंहिंजा चप कीअं चवां, कहिड़ी ॿोली में ॿुधायां, कहिड़ा आहिनि? बसि छॾ खणी। फ्रेंच किस कीअं ॻणिजे? काको चेतन हिन दड़ी बाबति छा सोचींदो? पान जी बीड़ी पूरी पीअंदो या अधु उछलाए कावड़ में ॾंद कुरटींदो? थधी हवा जो झूठो ॿेर जो वण ॾके थो। बेपाड़ी वल जे खथे में ढकियल बबर जो वण टहिक ॾेई खिले थो। पाणीअ जो वारो हारी जी लाइट मूं ॾांहुं वधे थी। डबनि जो बंदि मूंखे लिकाए थो। तूं कोन आई आहीं? पक सां तुंहिंजी ॾाॾी जंड हलाए ॾारो कंदी हूंदी। कुझु ॾींहं अॻु तुंहिंजी वॾी भाॼाई छुटी हुई। उन लाइ सांधाणो खपे, जीअं हू ताक़त वठे। ऊंधा पंहिंजे वजूद खां डिॼे थी। चंड लाइ छो चांडोकी खे सुरीत करे रखणु थो चाहे। मुंहिंजा पेर, मुंहिंजो पंध, तुंहिंजो घर झीणी रोशनी, जंड जो आवाज़, तुंहिंजी ॾिंगी ॾाॾी। मुंहिंजी सीक्रेट सिटी, तुंहिंजो सिग्नल, पंध हंजायो, पंध सजायो। तोखे ख़बर ऐं ॿी मूंखे ख़बर। सुभाणे मिलबो काके चेतन खे छॾे, चिबरनि जे ख़बरुनि खां परे। बसि तूं सम्झी वएं। आऊं हलां थो। निंड खे बि वक़्तु ॾियणो आहे, निंड खे बि वक़्तु ॾियणो आहे।